बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों अस्सलाम वालेकुम। ततीअ थदीअ काह कान्हे वेल वेहण जी, मतां थे ऊंदा पेर न लही पिरीअ जो। दोस्तों, कणकूं हिन वक़्तु पंहिंजे आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि ऐं हाणे हिननि जा भाण भितर, दवाऊं दरमल, पोटाश स्प्रे सभु शयूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं संजराणी फार्म भाॼी मोरी ते। त हीअ जेको प्लाट आहे हीअ आहे फ़ख़्रे बख़र वैरायटी आहे उन जो। ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु जेका पोज़ीशन ॾिसूं पिया त हिन जे संगनि जी ऐं हिन जे संग जे घर जी त ज़बरदस्त थी आहे। जीअं जीअं हिन खे खाद खुराक ॾिनी वई आहे त उन हिसाब सां जेको आहे सो हिन में संग बंग हर शइ जेका आहे सा एवरीथिंग इज़ ओके लॻी पिया। हिन पासे जेकॾहिं असां तव्हांखे पंहिंजो तारुफ़ करायूं त हीअ अकबर 19 आहे। पंजाबी वैरायटियूं जेतिरियूं बि अचनि पियूं उन में सभ खां वधीक मूंखे बहितर वैरायटी हीअ लॻंदी आहे पंहिंजो अकबर 19। ऐं इहा माशाल्लाह ज़बरदस्त आहे। पर हाणे ॻाल्हि इहा त हीअ जेतिरियूं पंजाब जूं मुख़्तलिफ़ वैरायटियूं अचनि पियूं तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि में वेरिएशन जाम आहे। यानी उन्हनि में जेको आहे सो सफ़ाई या एतिरी कोन्हे त माना सॼियूं प्योर हिकु जहिड़ियूं हुजनि। उन करे असांजा जेके सिंध जा इदारा हिननि खां वधीक कमु कनि पिया। सिंध जूं कंपनीज़ जेके आहिनि पंजाब जी कंपनी जे भेट में तव्हां कंपेयर कंदो त जेका ॿिज जी सफ़ाई आहे उहे बहितर कंदियूं ऐं सुठो आबादगार उहो आहे जेको पंहिंजो ॿिज पाण रखे। ऐं असां बि जेका कोशिशि कयूं था त हाणे जेकॾहिं हेॾां ॾेखार बाबा कैमरा सां ई फ़ख़्रे बख़र आहे त हिन में तव्हांखे ही मथे मथे सॼा संग नज़र ईंदा पिया। इहा वेरिएशन चइबी त माना इहा वेरिएशन असांखे ख़ुदि ज़मीदारनि खे कढणु घुरिजे। जंहिंजी जेतिरी बनी आहे उन हिसाब सां एकड़ 2 एकड़ 4 एकड़ 8 एकड़ जेतिरो हुनखे ॿिज रखिणो आहे ईंदड़ साल जे लाइ, उहो पाण सफ़ाई करे पंहिंजो ॿिज पाण रखंदो त इनशा ताला उन में अॻिते लाइ वेरिएशन कोन थींदी। ऐं कणिक जॾहिं तव्हांजी निज हूंदी आहे, हिकु जहिड़ी हूंदी आहे, जंहिंमें मिक्सिंग न हूंदी आहे त उहा हमेशह पचंदी बि जेको आहे सो हिकिड़े सिस्टम सां आहे। न त हाणे हिन में हिकिड़ा संग मथे बीठा आहिनि उहे कोन पचंदा, हिकिड़ा पची वेंदा, पोइ तव्हांखे लाबारे में प्रॉब्लम थींदा आहिनि। उन करे आबादगारनि खे आउं हमेशह इहो चवंदो रहंदो आहियां त बाबा जेके तव्हां वटि जिन्सूं ज़रई कायो था, जंहिंमें तव्हां कणिक कायो था, वोण कायो था, सरें कायो था, सारी कायो था, त उन्हनि में एतिरो ॿिज पाण ख़ुदि तयारु कयो जो तव्हांखे मार्केट ते डिपेंड न करिणो पवे। त जीअं तव्हां निज ॿिज ठाहे सघो त निज ॿिज जी पैदावार वधीक आहे, पचण में, लहण में, उन ते ख़र्चु करण में सभु शयूं जेके आहिनि से सवलियूं हूंदियूं आहिनि। छो त जॾहिं तव्हांजी मिक्स कणिक हूंदी त हिकिड़ी कणिक ते एफिड जो हमिलो थींदो पियो त ॿी ते कोन हूंदो, पोइ तव्हां डबल माइंडेड हूंदो त यार छा कजे कीअं कजे। बहरहाल जिन बि दोस्तनि जेको आहे सो महिनत कई ऐं पंहिंजे फसल खे संभालियो, इनशा ताला हिन साल जेतिरा सीउ पिया आहिनि ऐं मौसम जेका कणिक जे फेवर में रही आहे, शुरूआती मरहला छॾे उन खां पोइ जेको बि जीअं 11 महीने 15 खां पोइ कणिक माना सीउ ज़बरदस्त पियो आहे। उन करे कणिकुनि में अन्न जी भराई जेका आहे उहा ॾाढी भली थी आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त हिन साल जेको आहे सिंध में कणिक जो बम्पर पैदावार अचण जा इम्कान आहिनि। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।